त्रिवेणी करु नष्ट मोहाद शांत्याद दीजे हरु आपकारी हृदय धाम कीजे। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि कर निकर। जे सो चंदा उगवे सूरज चढ़े हजार इति चानण होंदिया गुर बिन घोर अंधार। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस् तम नमामि हरिं परम। हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम बपी इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। जय जय राधे श्याम 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 जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशीष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वाहि राधिका आरम्या हि रुक्मणी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। सत्य परासत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति हे ईश्वरी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम
निधानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भवव्याधि विनाशनी। जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम। जय जय सीताराम, 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 जय जय सीताराम। ओ जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम। बोलो राधावर कृष्ण कृष्ण चंद्र की जय। वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखाधर विंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ॐ 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 नमो भगवते वासुदेवाय। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल लाल की जय। श्री कार्तिक महोत्सव की जय। भगवान वेद व्यास महाराज की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। श्री लक्ष्मी नारायण भगवान भगवान की जय। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। तुमरे करते जल गिर्यो पर्यो मोह वपु आए। आत्म बुध ओजल भई कसमल गए पलाए। सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की। गोपाल गोपाल
दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा पूरन कृपा जय श्री कृष्ण जय श्री जय कृष्ण श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। कल ता कथा श्रवण कई महात्मा धर्मदत्त ब्राह्मण कार्तिक महोत्सव में आया जे तहां कथा श्रवण करे रहा। उन्हनि जे पात्र में तुलसी दल ऐं जल हुयो जेको राक्षसी जे मथों केवल हिक बूंद पई उन जा पाप नाश थिया। मती उज्जवल अची वई, अचरज में भरजी वई ऐं उन पंहिंजी पूरी पिछले जन्म जी कथा चई करे ॿुधाई कीअं उन खे पापनि जे करे 3 जन्म मिलिया। ऐं लेखन में राक्षसी जी उम्र राक्षसनि जी कई साल हूंदी आहे, हज़ारे साल भी हूंदी आहे, पर ही उन जी महिमा आहे तुलसी दल जल कथा जी कि उन जा सब पाप ही नाश थिया। चओ जय श्री कृष्ण। इहा पूरी आत्म कथा चई करे उन कलहा महात्मा के ॿुधाई। कृष्ण कहे सतभामा अब सुन लीजिए, कलहा युग द्विज भाके सो कह दीजिए। तेरा दुख मैं सुनत अधिक डर पाइया, पाप कर्म कर नरक जो निभर माइया। तीर्थ व्रत और दान बिन किम विधि सुख नहीं पाए, की जय संगत साधकी पाप सकल मिट जाए। हरे राम। श्री कृष्ण भगवान चवंता सत्यभामा अक्ति बुद्ध कि कलहा जो जेको उद्धार थियो वो भगवद कथा जे तुलसी दल जल जे प्रताप सां। ॾिसो केॾी अद्भुत ॻाल्हि था चवनि, तीर्थ व्रत और दान कर। कोई केॾा भी तीर्थ करे व्रत करे दान करे पर उहे हरिय जे कथा जे समान न आहिनि, प्रभुअ जे सत्संग कथा जे समान न आहिनि। अहिड़ी महिमा आहे, असां उहा क़दुरु न कई आहे। अक्सर कई माण्हू कार्तिक कथा में भी ॿाहिरि वेंदा आहिनि, तीर्थ करण वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। समय जो अभाव आहे, न त अहिड़ी अचरज भरी घटनाऊं आहिनि, कथाऊं आहिनि कि माण्हुनि खे पतो पए कि कथा जो कहिड़ो प्रताप आहे। कि सभु तीर्थ त कथा में अची वेंदा आहिनि, जेके भी तीर्थ आहिनि 68 तीर्थ। अरे ॿियो छा चइजे, ख़ुदि श्री भगवान अची वेही रहंदा आहिनि, इन को महिमा छा थींदी। त चवनि था भाई ध्यान ॾियो, सभिनि खां वधीक महिमा प्रभुअ जे भक्तीअ जी अथव, कथा जी, कीर्तन जी, तुलसी माता जी सेवा जी। इन्हनि जो लाभ वठो। चओ जय श्री कृष्ण। हरे कृष्ण हे हरे। ॾिसो हिकिड़ी कथा ईंदी आहे माघ महीने जी, वैसाख महीनो, माघ महीनो, पुरुषोत्तम महीनो, इन्हनि में तीर्थनि जी प्रधानता हूंदी आहे। इन में दान जी प्रधानता हूंदी आहे कि खूब शुभ कर्म कयो। हे मतलब भगवान जो विशेष कृपा सां भरियल महीनो आहे। 3 साल में कोई हिकु बार तो अचे, कोई साल में हिकु बार तो अचे, 2 सालन में तो अचे, उनजो लाभ वठो। लेकिन कमाल जी ॻाल्हि आहे, माघ महीने में जेकी असां कथा पढ़ीसीं तव्हां हैरान थी वेंदव। उन माघ महीने में तीर्थन खां वधीक, सभिनी शुभ कर्मनि खां वधीक कथा जी महिमा। कि हिकिड़ो भक्त भगवान जी कथा ॿुधंदो ऐं 12 किलोमीटर परते उन जी गंगा वहंदी, कथा ॿुधंदे ॿुधंदे उनखे 100 साल थी विया। चओ हरे राम। तॾहिं लंबी उमिरि हूंदी पिछले युगनि में। 2 मुनि आया, उहे पुछण लॻा गंगा काथे आहे। चई भाई गंगा हिते साम्हूं ई आहे, अधु कलाक जो रस्तो आहे, मां पर वियो न आहियां। तूं स्नान न कयो आहे? न, अञा मौक़ो ई न मिलियो आहे। 100 सालनि खां कथा में अहिड़ो रस अची वियो आहे, अहिड़ो आनंद अची वियो आहे कि हिकु ॾींहुं बि छॾण जी इच्छा न थी आहे। 100 साल। हा महाराज। सेवा भी कंदो, जेके गंगा ते वेंदा उन्हनि खे भोजन कराए, चरण दबाए। उन्हनि जेके मुनि हा अधु राति जो निकिरी आहे, भई तूं पापी आहे, तो वटि न रहंदासीं। 12 किलोमीटर तुंहिंजे बगल में गंगा आहे और तूं वियो न आहे 100 सालनि में। असां धोखे सां तुंहिंजो जल पी छॾियोसीं, भोजन कयोसीं, अधु राति जो निकिरी आहे। हलंदे हलंदे
पहुता जेॾी महिल त गंगा आई कोन। सोचूं राति जो मतां रस्तो भटकी आ हुजऊं, सुबुह जो वरी हलणु शुरू कयूं। हलंदे हलंदे गंगा अचे ई कोन थी। 12 किलोमीटर 24 हली आ, 1200 किलोमीटर हली आ, गंगा न आई। दुखी थी आ, कमाल जी ॻाल्हि आ, गंगा छो न आई। रोई करे जॾहिं भगवान खे प्रार्थना कयूं त गंगा मैया आकाशवाणी कई कि तव्हां मुंहिंजे भक्त जो, प्रभुअ जे प्यारे महात्मा जो दिल दुखायो आ। अरे मूर्खो, तव्हां जंहिं संत खे घटि वधि ॻाल्हाए आया हो, मां त उते खुदि 100 सालनि कोन्हे कथा में अची करे वेहंदी आहियां। ॾाढी लंबी कथा आहे, मां तव्हांखे सार थो ॿुधायां। उहे अगरि तव्हांखे क्षमा कनि, उहो संत महात्मा पुण्य कर्मा उनजो नालो आहे। उहो पुण्य कर्मा महात्मा जेको 100 सालनि खां कथा थो ॿुधे हिकिड़े महात्मा वटि, हिकिड़ो ॿियो बि सूरदास कथा ॿुधंदो आहे हुते, त उहो क्षमा करे तॾहिं तव्हांखे मुंहिंजो दर्शन थींदो। हरे राम। उहे वापसि विया वरी होॾे, तॾहिं पैदल यात्रा हूंदी, किरी पिया चरणनि ते, असांखे माफ़ कर, तुंहिंजे लाइ गंगा मैया हीअं थी चए कि मां त तो वटि अची वेहंदी आहियां। रोअण लॻो कि मां त कॾहिं वियो बि न आहियां गंगा मैया वटि। ओहो, मां त अपराधी आहियां, गंगा मैया एतिरो प्रेम थी करे, त इहा महिमा मुंहिंजी न आहे, इहा त हिन भगवान जी कथा जी महिमा आहे। उहो वापसि जॾहिं आयो पुण्य कर्मा, हलो मूंखे बि दर्शन थींदो तव्हांजे सदके, त गंगा मैया 12 किलोमीटर उते ई दर्शन ॾिनो जाते हुई, न त उहो गंगा सागर तक पहुची वियो, उते बि दर्शन न थिया। हरे कृष्ण। तो सोचो केड़ी अद्भुत महिमा है। ये कोई बनावटी कहानियों न आहिनि, पौराणिक कथाऊं आहिनि, शास्त्रनि जी कथाऊं। हिकु ॻाल्हि हमेशा यादि रखो, भगवान जे सत्संग में, वचननि में, कथा में, कीर्तन में हिकु ई ॻाल्हि कंपलसरी अथव, श्रद्धा विश्वास। मिठाईअ में जीअं शक्कर या गुड़ कंपलसरी आहे, रसोईअ में सब्जी ठाहियो त नमक कंपलसरी आहे, ॿिया घटि वधि मसाला हली वेंदा, काई दिक़त न आहे। अरे कुझु बि न विझो, केवल नमक विझो, सब्जी तैयार थी वेंदी। लेकिन नमक जे बिना सब्जी, शक्कर जे बिना मिठाई न ठही सघंदी। त अहिड़ी तरह सां यादि रखो, भक्तीअ जो कोई बि अंग हुजे, कोई बि साधन हुजे, कोई बि उद्यम हुजे, साध संगत जी श्रद्धा विश्वास कंपलसरी, अनिवार्य। चवण जी ज़रूरत न आहे, लेकिन असां भुलिजी वेंदा आहियूं त बार बार चवणो पवंदो। हरे राम। त सब ते उत्तम हर की कथा, सब ते उत्तम। सतगुरु अर्जन देव महाराज जन था चवनि, ई सभिनि खां मथे हरि जी कथा आहे। हर गुरुद्वारे में रामायण हले, हर गुरुद्वारे में भागवत हले, भक्त माल हले, छो जो गुरुनि जा वचन आहिनि। चओ जय श्री कृष्ण। ये हिते हली रही आहे कथा, यही तो वचन खणणा। बाक़ी असां केवल पाठ पढ़ंदा वञूं, जेको चवनि था उहो कयूं ई कोन। ये तो उही थियो, माता पिता जी आरती उतारियूं, उन्हनि जी पूजा कयूं, ऐं वीचारा चवनि पाणी गिलास भरे, न इहो कमु मां न कंदुमि, आरती कंदुमि, पूजा कंदुमि, तव्हां जेको चवंदो उहो मां न कंदुमि। चओ हरे राम। बुद्धि भ्रष्ट थी वई आहे, कलयुग अची वियो आहे, ऐं सम्झाइण ॾाढो कठिन आहे, ॾाढो कठिन आहे। गुरुनि जे वचननि जे द्वारा माण्हू नथा सम्झनि असांजी कहिड़ी औकात आहे। गुरु नानक देव जेको चवनि था उहे साफ़ साफ़ चई आहिनि, बोल सतगुरुदेव भगवान, बाबा भगत राम साहिब की। गुरुनि जी वाणी नथा सम्झनि पिया। जो प्रभु की हर कथा सुनावे, अन दिन फिरों तिस पिछे विरागी। गुरु अर्जन देव महाराज जन था चवनि, जेको मूंखे प्रभु जी कथा ॿुधाए, आहा मां वैरागी थी उनजे पोयों पोयों घुमां। प्रभु मिलबे को प्रीत मन लाग। केरु कंहिंखे सम्झाए सघंदो, इन करे चवनि था बस पाण खे ई सम्झायो, केवल केवल पाण खे सम्झायो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। यादि रखो, सनातन शुरूअ खां असांजो हिंदू धर्म ई आहे। ॿिया सभु जेके आया ईसाई मुस्लिम पोइ आया आहिनि सभु। ऐं हिंदू थी करे जंहिं गीता छॾे छॾी, हिंदू थी करे जंहिं रामायण छॾे छॾियो, हिंदू थी करे जंहिं भक्तमाल भागवत राम नाम छॾे छॾियो, श्री कृष्ण नाम छॾे छॾियो, नारायण नालो छॾे छॾियो, पोइ केॾा बि मंत्र पढ़े अचे, केतिरा बि साक्षात देवता मथां लही अचनि,
उन्हनि जा मंत्र पढ़ी उनजो कल्याण थियण वारो नाहे। छो जो दुनिया भर जी सभिनी माताउनि जी पूजा कयो ऐं जनम ॾियण वारी माता खे ठुकराए छॾे त उन ते भगवान राजी न थींदा। असांजी जनम ॾियण वारी माता भक्ति आहे। माण्हू उहे छॾे था छॾनि, पोइ तव्हां केतिरा बि साधन कयो, वॾा वॾा साधन कयो, वॾा वॾा तव्हां उपचार कयो, पाठ कयो, कई तरह जा कयो, लेकिन यादि रखो हिंदू थी करे तव्हां श्री कृष्ण नाम छॾे छॾियो, हरि नाम छॾे छॾियो त तव्हां ते परमात्मा राजी न थींदा, सतगुरु राजी न थींदा। चओ हरे राम। इन करे भाई रोज घर में भगवान जी भक्तिअ जो जरूर जरूर प्रबंध कयो। पंहिंजे परिवार में थोड़ी देर वेही करे सपरिवार भक्ति कयो। केॾी महिल भागवत पढ़ो, रामायण पढ़ो, मिली करे हिकु पढ़े ॿिया श्रोता थी वञनि। 5 मिंट शर्म थी अचे हरिनाम संकीर्तन में, कृष्ण चालीसा पढ़ो, श्री कृष्ण चालीसा थी, हरिनाम माला थी, इन बहाने कुछ थी वञे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मुसलमान नंढनि नंढनि ॿारनि खे वठी वेंदा आहिनि, नमाज पढ़ाईंदा आहिनि, 5 वक़्त नमाज पढ़ंदा आहिनि। असां में त त्रिकाल संध्या आहे हिंदू धर्म में। सरदार जेके हूंदा आहिनि, ॾिसो नंढनि नंढनि ॿारनि खे एक ओंकार जी पौड़ी यादि अथव, 5 वचन यादि अथव। 5 साल जे ॿारनि खे 5 वचन, कंहिंखे जपजी साहिब यादि आहे, सुखमनी साहिब जी अष्टपदी यादि आहे, कई तरह जा उन्हनि खे पाठ यादि आहिनि। ऐं हिंदू ॿारनि खां पुछो हिकु श्लोक ॿुधाए भगवत गीता जो, आता है एक श्लोक गीता का याद है? नहीं। भागवत का याद है? सभिनी ॿार, कोई विशेष ॿार हूंदो, हिकु ॿार जी ॻाल्हि न आहे। चओ जय श्री कृष्ण। ॿारनि खे यादि न आहे त असांजी ग़लती थोड़ी आहे, वॾनि जी ग़लती आहे कि असांखे यादि न करायो न, छो न पढ़ायूं। कलाक मोबाइल हलायूं था, हिकु श्लोक नथा यादि कराए सघूं। चओ हरे राम। असांजे ॿारनि खे यादि न आहे। चओ जय श्री कृष्ण। सत्य त सत्य आहे भाई, हा न। सत्य श्रवण करण जे लाइ, सम्झण जे लाइ मजबूत थियणो पवंदो आहे। सच कॾहिं कड़वो न हूंदो अथव, यादि रखो। असांजो पात्र कड़वो आहे, असांजा कन कड़वा आहिनि, हृदय कड़वा। सत्य सदा मधुर आहे, सत्यम शिवम सुंदरम। सत्य त कल्याण स्वरूप आहे, उहो कीअं कड़वो थींदो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। पतंजलि गुरुकुल में उन 9 साल जा ॿार पूरी भगवत गीता पिया ॿुधाइनि, 10 साल जा 700 श्लोक। या तो उम्र आहे न भाई यादि करण जी। चओ हरि राम। ऐं हिते पुछो चकरभाटा में नंढनि ॿारनि खां त 15 फिल्मी गाना ॿुधाईंदव। इंस्टाग्राम में छा था अचनि, कहिड़ा कहिड़ा हलनि था, पूरा ॻाए करे ॿुधाईंदव तव्हांखे। हरे कृष्ण हे हरे। असां पंहिंजे ॿारनि जो बि कल्याण नथा चाहियूं। स्वार्थी त असां आहियूं, स्वार्थी त असां आहियूं। उन्हनि जो भलो चाहियूं त उन्हनि खे उन रस्ते ते वठी अचूं। चओ हरे कृष्ण। माता पिता ॿारनि खे सॾु कंदा आहिनि, अॼु असां पेट भरिजे उहा ई विद्या सेखारींदा आहियूं। रामायण में लिखियलु अथव। तंहिंजे करे भाई घर में समय कढो, 5-10 मिंट भक्ति कयो, मिली करे परिवार खे वैष्णव परिवार कयो, भक्त परिवार कयो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। धर्मदत्त तिरकों कह दीना, कार्तक व्रत मंजन मोह कीना। तीरथ दानन से जागृत कियो, अर्ध पुण्य मैं तुमको दियो। दया चित अति उपजी मेरे, सकल पाप अब जावे तेरे। तुलसी दर और जल कर लीना, राकश के कर मह द्विज दीना। अर्ध पुण्य तब तिसको आयो, पुन 12 अक्षर मंत्र सुनायो। हरे राम। धर्मदत्त ब्राह्मण बि ॾिसो पाण भक्ति करण वारा आहिनि, उन्हनि जे ई तुलसी दल जल जी हिकु बूंद सां हुनजी भलाई थी। लेकिन अॼु विश्वास अची वियो। श्रद्धा त हुई तॾहिं तो थी भक्ति पियो करे, कथा पियो ॿुधे। बिना श्रद्धा जे कोई कीअं ईंदो। लेकिन अॼु विश्वास अची वियो, अटूट विश्वास। अरे जंहिंजे जल जे बूंद सां तुंहिंजी इहा गति थी आहे,
हे देवी तू घबराए न। जल खी कमंडल मो अभिमंत्रित की त हे परमात्मा हे राधा कृष्ण भगवान सॼे जीवन में मां जेतिरी भी भक्ति कई आ जेके भी पुण्य कया आहिनि 50% हिन राक्षसी खे थो ॾियां कलहा खे थो ॾियां हिन जो कल्याण थिए ऐं जल उनखे ॾिनई। केॾो इहो वॾो दान आहे ॿुधायो। चओ हरे राम। धन जो दान सरल आहे संपत्ति दान सरल आहे जेको बंदगी कयईं सॼी जीवन भर 50% जीअं उनखे ॾिनई ऐं 12 अक्षर उनखे मंत्र ॾिनई। चओ हरे राम। मंत्र थींदा था वैदिक जेके युगन युगन खां आहिनि भगवान जे अचण खां बि पहिरियों इहे मंत्र आहिनि। ईअं न सोचो कि भगवान जे अचण खां पोइ मंत्र ठहिया न सनातन ये मंत्र चइबा आहिनि। कहिड़ो मंत्र ॾिनई भाई उनखे ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे राम। सुनत मंत्र राकसी ने क्या फल पाइये तत्काल मानुक को बप होए आइयो। ये मंत्र श्रवण कई सात संगत जी जादू थियो राक्षसी जी देह छड़जी वई सुंदर मनुष्य आकार जी देह थी वई। धर्म दत्त प्रत कलहा वचन यह भाखियो प्रेत जोन ते तुब अम मुझको राखियो। हथ जोड़े चवण लगी हे महात्मा तू मूंखे प्रेत जी जूण खां बचाए वरतो। जब जल तुझ करते गिरियो पर्यो मोह वप आए तब ही बुध ओजल भई ज्ञान पदारथ पाए। हे महात्मा तुंहिंजे उन हिक बूंद सां मांजी बुद्धि पलटजी वई उज्जवल थी वई जेॾी महिल तुंहिंजो छंडो लॻो। जैसे पारस संग ते लोह स्वर्ण होए जाए तैसे संगत साधकी दैत देवगत पाए। पारस जे संग में लोह जीअं सोन थी वेंदो आहे तहिड़ी तरह सां संतन जे संग में अॼु अखियुनि सां ॾिठोसीं कि राक्षस बि देवता बणिजी विया। चओ हरे राम। नारद मुन प्रथम वचन सुनाइयो द्विज प्रसाद राकसी ने तबै परम पद पाइयो। नारद जी चवनि था हे पृथु राजा उन ब्राह्मण जी कृपा सां उन जे प्रसाद सां उन राक्षसीअ परम पद पातो। चओ हरे राम। नभते युगल विवान तहां चल आइए जय जय शब्द बखान कुसुम वर खाइए। आकाश मो विमान वैकुंठ मो आया जय जयकार थियण लगी। पार्षद शील सुशील दे अवर विजय जय होए। 4 पार्षद हा उन विमान में जेके अगवानी करण आया कि जेको वैकुंठ अचे तो उन जो स्वागत थींदो न। कोई जीअं कंहिं सुठे शादीअ में वेंदो आहे शुभ कार्य में वेंदो आहे त कोई वॾो माण्हू अचे तो उन स्वागत लाइ 4 माण्हू ईंदा आहिनि हा न माला खणी करे सत्कार कंदा आहिनि पहिरियों अॻिते घर खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि। भगवान पंहिंजे भक्त जे लाइ पार्षद मोकिलींदा आहिनि स्वागत लाइ। वॾो भक्त हुजे त पाण ई हली ईंदा आहिनि श्री भगवान। ॾिसो उन कलहा जे लाइ हिन महिल ताईं त उहा राक्षस हुई 5 मिंट पहिरियों। हे त संग जो रंग ई चइबो न इहो। चओ हरे राम। उहा त कुझु न करे आई उन थोड़ी कार्तिक कथा कई उन थोड़ी एकादशी कई। संग जे केवल रंग जी महिमा आहे या हे केवल उन तुलसी दल जल जी महिमा आहे संतन जे संग जी कि आकाश में विमान आया उनमें 4 पार्षद आया भगवान जा भक्त सेवादारी जय विजय शील ऐं सुशील। द्वारपाल भगवान के बीच विराजत सोए। ये मुख्य भगवान जा द्वारपाल आहिनि जेके विच में रहंदा आहिनि।
निकट नार के वह चल आए, गहता को ऊपर बैठाए। उहे उन कलहा जेकी हुई उन देवीअ खे पाण वठी करे ऐं विमान ते चढ़ाई। धर्मदत्त तब विस्मय थयो, विष्णु गणों ते पूछत भयो। सुनो देव तुम विष्णु गण, मुकत दिखावन हार। कलहा पुण्य मेरे तरी, मुझव पको अघभार। जीअं विमान में विहारे करे उहे पार्षद मथे विमान खणण लॻा, डुकंदा डुकंदा महात्मा ब्राह्मण देवता धर्मदत्त अची करे उन्हनि जी बांह पकड़ी, बीहो 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 भाई महात्माओं, तव्हां मुक्ति ॾेखारण वारा आहियो। मां कहिड़ो अपराध कयो? मां 50% हिनखे ॾिनो त हीअ देवी वैकुंठ थी वञे, 50 त मूं में बि आहिनि न। मां कहिड़ो ॾोह कयो? मूंखे छो था वैकुंठ वठी हलो? चओ जय श्री कृष्ण। कवन अवज्ञा परी मुझे तुम तज चले। मां कहिड़ो अपराध थियो जो तव्हां मुंहिंजो त्याग था कयो? ना जानो क्या पाप हमारे हैं पले। पतो न है मुंहिंजा कहिड़ा पाप बाक़ी रहिजिया। गण पुन धर्मदत्त को भाख सुनाव है। गण धर्मदत्त महाराज के चवन था, तेरे मन की चिंता सकल मिटाव है। असां तुंहिंजे मन जी चिंता दूर था कयूं। वडे जो तपसी मुनि जगत में जानिए, तुम सम नाहिन कोई सत्य कर मानिए। वॾा वॾा ऋषि मुनि जपी तपी भी बाबा तुंहिंजे बराबर कोन्हनि। केर था चवनि? भगवान जा पार्षद। वर्ण 18 राजा सब तुम ध्याव हैं, तुम्हारे सम नह ऐसी पदवी पाव है। सभई वर्ण वारा वॾा वॾा सिद्ध राजा महाराजा तुंहिंजी महिमा गाईंदा, तो जहिड़ी पदवी न पाए सघंदा। मृग सरकार तक मास में सरता मंजन कीन, नांगे को अंबर दे भूखे भोजन दीन। तुम भक्ति कई आ, तू दया भी कई आ, सभिनि में प्रभु जो रूप निहारे तू दान भी कयनि। प्यारा तू ॾाढो प्रभु जो प्यारो भक्त महात्मा है। छो जो अगर कोई दान करे तो वो घटिजी न वेंदो आहे। संसार में ऐं अध्यात्म में इहो फ़र्क़ु अथव। संसार में तव्हां वटि 100 रुपया आहिनि ऐं 50 कंहिंखे ॾिनो त 50 बचिया, हा न, ख़र्च कयो त। लेकिन उहे प्रभुअ जे नाते दान कयव, 50 न बचिया, उहे 50,000 थी वेंदा। अध्यात्म में शुभ कर्मनि जो न दान कयो त छा 50% ख़तम थी विया? अरे 1000% थी विया हूंदा, उन जा उहे वधी विया हूंदा उल्टो। चओ जय श्री कृष्ण। धन्य वे प्रतु परोपकारी, अपने धर्म राकसी तारी। अर्ध पुण्य काया फल होई, मुक्त है वास राकसी होई। अवर पुण्य जो भाल तिहारे, तुम्हारी आयु कछुक संसारे। जब अवध तुह पूरन होई, संग तुम्हारे स्त्री दोई। तब विवान हम ल्याव हैं, ले जावह तुम कोए। स्वर्ग माह सुख पावहो, भोगह स्त्री दोए। बहु सुख भोगो स्वर्ग में, पुर आवह संसार। पूरन ब्रह्म अपार पुन, तुम गिर होए अवतार। हरे राम जय श्री कृष्ण। भगवान जा प्यारा भक्त पार्षद चवनि था त महात्मा ध्यानु ॾेई ॿुधो, असां तव्हांखे छाजे करे नथा वठी वञूं? तव्हांजी उमिरि बाक़ी आहे। उमिरि खां पहिरियों यात्रा न थींदी आहे, समय ते ई यात्रा थींदी आहे। तव्हां अञा पतो न घणनि जा कल्याण कंदव। तव्हां अञा घणी जीवात्माउनि खे भगवान सां जोड़ींदव। तव्हां ते प्रभु जी अपार कृपा आहे। तव्हांखे पतो न आहे, हर महात्मा पाण खे घटी सम्झंदो आहे, हर दुरात्मा पाण खे महानी सम्झंदो आहे। ये तो प्राकृतिक नियम आहे। साध संगत जी पार्षद चवनि था पिया कि हे महाराज,
अञा समय तव्हांजो बाक़ी आहे, समय खां पोइ तव्हां ऐं तव्हांजी धर्म पत्नी ॿई दो तव्हां स्वर्ग ईंदव। कुझु समय उते तव्हां सुख सां रहंदव, वरी पोइ तव्हांखे हिकु बार वरी धरतीअ ते अचिणो आहे, वरी अचिणो आहे। छो? इन में बि प्रभुअ जी अपार कृपा आहे। तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। असां तव्हांखे ॿुधायूं था, धरतीअ ते तव्हां जनम इन करे वठंदव कि तव्हां वटि साक्षात परमात्मा अची करे अवतार वठंदा, तव्हांजे गोद में परमात्मा ईंदा। सूरज वंशी नृपत होए, दशरथ तुमरा नाम। उजल संतत होए गिरह, राम लखन तिह नाम। अगलो जन्म तव्हांजो राजा महाराजा जे भक्त जे रूप में ऐं तव्हांजो नालो थींदो बोलो श्री दशरथ जी महाराज की। हाणे इहो सम्झो कि दशरथ महाराज जे तव्हां पिछले जन्म जी कथा ॿुधी आहे कि न? इहा कथा रामायण में कोन्हेव, न मिलंदव। ही त असांजा शास्त्र पुराण आहिनि। कंहिंजी कुंजी काथे आहे, कोई राज काथे लिखियल आहे। त इहे ई दशरथ महाराज बनंदा, तव्हां दशरथ बनंदव ऐं तव्हांजे गोद में साक्षात परमात्मा सुंदर सांवले रूप में चतुर्व्यूह स्वरूप में प्रकट थींदा। भगवान रघुनाथ, सीताराम जी, लक्ष्मण, भरत ऐं शत्रुघ्न। बोलो वृंदावन सियावर राम। तीर्थ दान कीन तुम केते, यज्ञ तपस्या किए अनेते। तुम गिरले विष्णु अवतार, तुमरे पुण्य उतारे भार। हमरे सम तुम पुण्य कमाए, पदवी भी हमरी सम पावे। अब ॿुधो महाराज, हे त भगवान तव्हां वटि ईंदा, तव्हांजे गोद में अची करे अवतार वठंदा, तव्हां भगवान जा बि पिता बणिजी वेंदव माता। ऐं उन खां पोइ बि तव्हांजे लाइ वैकुंठ में पहिरियों ई सुरक्षित आहे स्थान। असांखे जेकी पदवी मिली आहे चतुर्भुज रूप, भगवान जे अंग संग रहण वारा, गॾु रहण वारा, उहो ई स्थान तव्हांजे लाइ बि सुरक्षित आहे। ये ही कथा पढ़े सुन कोई, आत्म राम बुद्ध शुद्ध होई। इहा ई कथा जेके पढ़ंदा, श्रवण कंदा, ॿुधंदा, सतगुरु बाबा आत्माराम साहिब जन चवनि था उन्हनि जी बि बुद्धि शुद्ध थींदी। ऐं इहा सची ॻाल्हि अथव। जेके माण्हू कॾहिं सत्संग न कनि, तव्हां उन्हनि जी वाणी ॿुधो, ऐं जेके सत्संग कंदा आहिनि उन्हनि जा शब्द ॿुधो, पतो पइजी वेंदो, पतो पइजी वेंदो तव्हांखे। केवल वीचारनि सां ई पतो पइजी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। सतभामा को कथा कृष्ण समझावै, जो नारद प्रथ कही प्रसंग सुनावै। धर्मदत्त को गण जब वचन सुनाइयो, चिंता भय को त्याग बहुत हर खाइयो। विष्णु गणो प्रत धर्मदत्त पूछत भय, तीरथ व्रत जित किए सुरग निश्चय गए। व्रत प्रसाद जो आगे मुकत सिधाइयो, मुझे सुनावो वही जे हरिपद पाइयो। पूरब जन मुझ तुमरा सो कह दीजिए, विष्णु गणो तब कहो वे प्रसुन लीजिए। धन माता धन पिता धन तुमरा वरन, भला प्रसन्न तुम पूछा लोकन सुख करन। हरे कृष्ण। श्री कृष्ण भगवान माता सत्यभामा के नारद जी महाराज पृथु महाराज के था चवन, ऐं धर्मदत्त ब्राह्मण भगवान जे पार्षदन खे हिकिड़ो सुंदर प्रश्न था कनि कि जंहिं शुभ कर्म कया, तीर्थ कया, दान कया, उहे स्वर्ग विया, हा न, लेकिन भगवान खे पाइणो आहे, भगवान जो परम धाम पाइणो आहे, उहो कीअं पाइजे जबकि उन्हनि जो सुरक्षित आहे। हाणे त अञा ॿुधूं, ये असांजे लाइ प्रश्न था कनि। ईअं सम्झो कि अगरि असां पाइणु चाहियूं, मनुष्य भगवान जो धाम पाइणु चाहे, उहो कीअं पाए, कहिड़ो जतन करे, कहिड़ो पुरुषार्थ करे, कहिड़ो उद्यम करे कि उनखे श्री भगवान जी, भगवान जे धाम जी प्राप्ति थिए। ऐं अगरि कंहिं पाती आहे मनुष्य, त
त तव्हां मूंखे ॿुधायो उन कीअं पाती आहे। मां ॿिए कंहिंजी ॻाल्हि छो पुछां, हाणे कृपा करे इहो ॿुधायो तव्हां वैकुंठ कीअं पातो आहे। भगवान जी पार्षदनि खे ई सवाल कयो धर्मदत्त ब्राह्मण की शील सुशील जय विजय तव्हां कीअं वैकुंठ पातो आहे, कृपा करे असांखे इहो राज ॿुधायो। चओ हरे राम हरे कृष्ण। ध्यान ॾिजो भाई, भक्तीअ में क्रिया जी प्रधानता कोन्हे, करण जी कुछ ॿाहिरीं प्रधानता कोन्हे, भीतर जे भाव जी प्रधानता आहे। स्वामी राम सुखदास महाराज जन 101 साल तक सत्संग कयो, लेकिन उन्हनि खे श्रवण करण जे लाइ तव्हांखे यूट्यूब में सत्संग मिलंदो, उन्हनि जो ज़रूर ॿुधंदा कयो। पोइ ईयरफोन लॻाए तव्हां ध्यान सां 2-3 बार ॿुधंदो तॾहिं सम्झ में ईंदो। ये ब्रह्मज्ञानी महात्मा थिया आहिनि जिन भगवत प्राप्ति कई आहे। माण्हू जेको ॻाल्हाईंदो आहे उन सां ई पतो पइजी वेंदो आहे कि केतिरे स्तर में आहे। चओ जय श्री कृष्ण। वे संत चवन था कि मैंने एक बात कही है बार बार, लोग उसको समझ नहीं पाए। बार बार ध्यान दो, उस बात को समझो कि भगवान क्रिया से नहीं मिलते। क्रिया से जैसे संसार के काम सिद्ध होते हैं वैसे परमार्थिक काम सिद्ध नहीं होते। समझो था, चवंता जी संसार जो कम आहे, हेतिरो कम कर त हे मिलंदो, हीअं कर त हे मिलंदो, ठीकु आहे, कार्य जी सिद्धि थी वेंदी आहे। भगवान कंहिं क्रिया सां न मिलंदो। सर पटके वियो, कोई चए न मां हीअं कंदुमि हीअं कयां थो भगवान मिलंदो, हेतिरी माला फेरियां थो, हेतिरो पाठ कयां थो, मां हेतिरो जप थो कयां, विर्त थो कयां, उपवास थो कयां, भगवान मिलंदा, न मिलंदो। हे मां निकिरे न पहिरियों ॿाहिरि, तूं अची वञे तुंहिंजी कृपा सां। भगवान केवल भाव सां मिलंदव। भाव जुड़ियो न थी थो सघे हिकु माला में मिली वञे, अधु नाले में मिली वञे। त जीअं संसार जी सिद्धि थींदी आहे तीअं भगवान जी सिद्धि न थींदी आहे पाइण जी। इहो ध्यानु ॾियो। ॿाहिरी क्रिया सां, क्रिया करण सां न मिलंदो, उन में भाव जुड़ी वञे, प्रेम जुड़ी वञे, उन भाव सां मिलंदो। हाणे ध्यानु ॾियो भाई, वेदन शास्त्रनि जे द्वारा वॾी वॾी स्तुति प्रार्थनाऊं संत भक्त महात्मा भगवान जी कंदा आहिनि, उन सां बि तुरंत भगवान मिलन कोई अहिड़ी रीत न आहे। और गोपियूं भगवान खे अपशब्द थियूं ॻाल्हाइनि, उन्हनि खे भगवान मिली था वञनि। यानी अगरि प्रेम आहे भगवान जे लाइ, कोई जेके ब्रह्मा जी शिव जी हथ जोड़े करे उन्हनि जो वंदन था कनि, ध्यान था कनि, कलयुग जा खसीस मनुष्य अगरि भक्ति था कनि त भगवान जो केॾी महिल तिरस्कार था कनि, अपमान था कनि, शिकायत था कनि, माफ़ कजो घटवत था ॻाल्हाइनि भगवान खे, चोर जार शिखामणी, ऐं भगवान नचनि था, उन्हनि सां ॻाइनि था, राजी था थियनि। हाणे थी न मीराबाई कलयुग में, वो छा थी चए भगवान खे, दर्द न जाने पीर न जाने, दर्द न जाने पीर न जाने, शाम बड़ो बेपीर हो, दर्द न जाने पीर न जाने, शाम बड़ो बेपीर हो। मीरा के प्रभु गिरधर नागर, 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 आखिर जाति अहीर हो, आखिर जाति अहीर हो, भोर भई बाजे मधुर मुरलिया, मधुर मुरलिया, कैसे धरे
या धीर हो, जैसे धरे धीर हो। भोर भई बाजे मधुर मुरलिया, राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे। ओ राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे। श्री राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे। राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे। मीराबाई भगवान के अहीर थी चए, आखिर तो जात जो अहीरा। भगवान जात पात नथा पुछन, भगवान जात पात ते कॾहिं ध्यान न ॾिनो आहे। शबरीअ सां मिलिया, निषाद राज खे भगवान गले लगाए छॾियो। त्रेता युग हो तॾहिं परछाई अगरि अची वञे त स्नान कंदा हुआ माण्हू। अहिड़े भेदभाव खे रघुनाथ भगवान त्रेता युग में मिटाए आहिनि। चओ जय श्री कृष्ण। भगवान कृष्ण राजा महाराजाउनि खे छॾे दासी पुत्र विदुर महाराज जे घर वञी भोजन कयो। ये भेदभाव तो भगवान मिटायो आहे, लेकिन मीराबाई उल्टो भगवान खे चए थी, आखिर त अहीर जाती आहे न कृष्ण, तू छा ॼाणे प्रेम दर्द। ओहो तोखे कहिड़ी ख़बर विरह, आखिर त ग्वारी मां तूं गायूं चारण वारो। इहा ई ॻाल्हि शिशुपाल चई, भगवान खे न वणी। ई ॻाल्हियूं त जरासंध बि चयो, न वणियूं भगवान खे। उहा ई ॻाल्हि मीराबाई चए थी त हुनखे दर्शन था ॾियनि। मीराबाई इहा बि ॻाल्हि स्वीकार कई आहे, आधी रात प्रभु दर्शन दीने प्रेम नदी के तीरा। मीराबाई जा वचन आहिनि। त साध संग जी में क्रिया काथे आहे, भाव जी प्रधानता आहे। यादि रखिजो भगवान खे पाइणो आहे, भाव ही सर्वस्व है। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पूरब जन्म हमारा अब सुन लीजिए, जो हम की निवृत्त तुम्हें कह दीजिए। नगर नाम कांति भलो, चोल नाम नृप होए। अत धर्मी पुण्य आत्मा, दान करे नित सोए। देवन मह अस्तुत है जाकी, सुखी वसै पिर जा सब ताकी। तिस पर निकट नदी इक होई, नाम नर्मदा कह सब कोई। हरे राम हरे कृष्ण। हाणे वे पार्षद पंहिंजी आत्म कथा था ॿुधाइनि कि असां कीअं वैकुंठ पातो आहे। ॿ पार्षद पहिरियों ॿुधाइनि था त ध्यानु ॾेई ॿुधो। मथुरा नगर, नगर नाम कांति भलो, नगर नाम कांति भलो चोल। कांति नगर, नाला बदिलजी वेंदा आहिनि युग जे अनुसार, हा न, नाला बदिलजंदा रहंदा आहिनि। बॉम्बे न, बॉम्बे मुंबई थी वई, ॾिसो मद्रास चेन्नई थी वई। हाणे जो हाणे युगनि में त नाला बदिलजी वेंदा आहिनि, उहे त न रहंदा आहिनि। शुक्र आहे इलाहाबाद खे वरी बि पुराणो ई नालो ॾिनो, प्रयाग कयो। चओ हरे कृष्ण। जीअं जीअं मुगलनि आक्रमण कयो भारत देश ते न, त जेके असांजा वैदिक नाला उन्हनि बदिले छॾिया ऐं पंहिंजा नाला रखिया उन्हनि। इलाहाबाद फलाणाबाद, हे बाद हो बाद, उन ते थिया वाद विवाद। त प्रभु कृपा कन, सर्वे भवंतु सुखिन। साध संगत जी उहे पार्षद ॿुधाइनि था पंहिंजी आत्म कथा कि कांति नगर में हिकिड़ो महात्मा राजा रहंदो, धर्मात्मा राजा, जंहिंजो नालो राजा चोल। एॾो प्रतापी, एॾो धर्मात्मा, एॾी सेवा करण वारो कि देवता बि उन जा गुण गाईंदा, स्वर्ग में उन जी ॻाल्हियूं हलंदियूं। हा, अॼु बि स्वर्ग में जेके महापुरुष धरतीअ ते आहिनि, जेके जप तप संयम करण वारा, सदाचार करण वारा, वॾा वॾा शुभ कर्म करण वारा, उन जा नाला हलंदा हूंदा स्वर्ग में। राजा इंद्र खे बि लॻंदो आहे कि कीर आहे जेको पुण्यात्मा नज़र। हालांकि कलयुग में ॾाढा घटि माण्हू हूंदा, पर अहिड़ा आहिनि कि एतिरा पुण्य करे वठनि कि स्वर्ग जा अधिकारी थी वञनि। हिकु बार अचानक राजा इंद्र पंहिंजे सिंहासन तो किरी पिया, हैरान थी विया, अरे कीअं किरियुमि मां? त अचानक ॾिठऊं त हिकिड़ो कोई साधारण मनुष्य तो अचे,
ऐं उनखे भॻवान वठी था अचनि, महात्मा वठी था अचनि, गुरु जी वठी आया। गुरु जी मां सिंघासन तो किरी पियुमि, इहो इन जो छा राज आहे? चई तव्हांजो सिंघासन जो समय हिन महिल पूरो थी वियो। कीअं पूरो थियो? छो जो कोई गीता जो हिकिड़ो अध्याय रोज पढ़ंदो आहे, गीता जो हिकु अध्याय रोज प्रेम सां पढ़ंदो आहे, उनजे मन में इहा अभिलाषा हुई कि मां स्वर्ग जो राज मिले, ऐं जीअं उनजो थियो समय पूरो त उहो स्वर्ग जो अधिकारी थी वियो। तुंहिंजा पुण्य जेके उन खां घटि थी विया, उनजा पुण्य हिकु अध्याय जा भारी पइजी विया आहिनि। कमाल जी ॻाल्हि आहे, सही में राजा इंद्र उतो निर्वासित थियो ऐं हो अची करे उते आसीन थियो, जेको साधारण मनुष्य केवल गीता जो हिकु अध्याय रोज पढ़ंदो। ये कथाऊं तो ये शास्त्रनि जी पुराणनि जूं महात्म में लिखियल अथव गीता जी। उहा गीता बि पई अथव, अनिल आडवाणी ॾेई आहिनि कुझु भगवत गीताऊं जंहिंमें इहे महात्म लिखियल अथव, जेको मां बि थो ॿुधायां तव्हांखे। त जंहिं वटि गीता कोन्हे, जेके पढ़ंदा उहे महिरबानी करे वठी वञिजो। चओ जय श्री कृष्ण। दरबार साहिब में सेवादारनि खां वठी वञिजो, ऑफिस में पई अथव। त उहो मनुष्य त राजा इंद्र बणिजी वियो। इंद्र छा आहे? जीअं प्रधानमंत्री नालो आहे, तीअं इंद्र स्वर्ग जे सत्ता जो नालो आहे, स्वर्ग जे राजा जो नालो आहे इंद्र। शत क्रेतु अलॻि अलॻि बि नाला आहिनि, शतक्रतु जीअं राजा इंद्र बणियो, अलॻि अलॻि बणिया, नाला अलॻि आहिनि। सात संगत जी पोइ राजा इंद्र खे ज्ञान आयो त अरे भगवत गीता जी एॾी महिमा आहे, असां त ॿिया सभु पुण्य कर्म तपस्या में लॻी वियासीं। राजा इंद्र धरतीअ ते आयो ऐं अची करे गंगा जी जे किनारे ते कंहिं महात्मा जी शरण वठी करे उन गीता जो अभ्यास कयो। चओ जय श्री कृष्ण। ये अद्भुत कथाऊं आहिनि, अहिड़ी महिमा आहे। ऐं जेको राजा बणियो उहो पछताइण लॻो त मां छो राजा इंद्र जो पद चाहियो, श्री कृष्ण जा चरण छो न चाहिया। मां बि वरी वञी करे भगवत गीता पढ़ी, हाणे मां भगवान जा चरण चाहींदुमि, राजा इंद्र जी पदवी न चाहींदुमि। चओ हरे राम। इहा सदबुद्धि बि तॾहिं आयसि जो गीता पढ़ंदो हो, न त चिपकी पए माण्हू स्वर्ग जो राज पाए करे। संसार जो कोई धनवान बणिजी वञे त पोइ ओहो जोंक वांगुरु असां चिपकी था पऊं। बसि हले त हिते निकिरूं ई कोन संसार में। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कल हिकिड़ो समाचार ॾिठोसीं असां, 104 साल जी अम्मा, उन 89% पाता, हाणे उन परीक्षा ॾिनी स्कूल जी। 104 साल जी, उन फोटो खींचे रखियो मां। 104 साल जी अम्मा, उहे हिन महिल साक्षर अभियान तो हले केरल में, त उन पढ़ाई करे 89% पाता। अब मजे जी ॻाल्हि आहे, उनखे चश्मो बि लॻल कोन्हे। 104 साल जी। अॼुकल्ह ॿारनि खे चश्मा लॻी विया। यानी जुनून आहे, अगरि माण्हू कुझु करण थो चाहे त 104 साल में बि करे थो सघे। असां पुछंदा आहियूं भाई सत्संग ते न आयो, थोड़ी तबियत ख़राब हुई, सुठो न पियो लॻे। अच्छा 2 कलाक त सत्संग तो हले, तव्हांजे लाइ 100 कुर्सियूं सेवादारनि आंदियूं, त पोइ दुकान ते बि न विया हूंदव। पोइ खिलंदा आहिनि माण्हू, दुकान ते वियासीं। दुकान ते विया हुआ, अच्छा त 2 कलाक खां घटि वेठा हूंदव, 15 मिंट, हा न? न 8 कलाक वेठासीं। पोइ भाई सुरमो कंहिंखे था पायो, पाण खे की मूंखे? हरे राम। इहा ई त चालाकी आई, त छल आई, त फरेब आई, त धोखो आहे भगवान सां। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कई जन्मनि को मालिक प्रतीक्षा करे रहिया आहिनि असांजी, कॾहिं घर वापसि ईंदो। माता पिता खे केॾो दुख थींदो आहे, ॿार हली वञे, भटकी वञे, वापसि न अचे। केॾो भगवान करुणा में भरिजी करे नेण खणी मनुष्यनि खे ॾिसंदा आहिनि। हिन जन्म में त पाए 84 घुमी आयो आहे, कहिड़ा कहिड़ा चक्कर लॻाए अथई, हाणे अची वञे वापसि, हाणे अची वञे। छो जो असां भगवान जा अंश आहियूं, उन जा टुकड़ा आहियूं। हर बार असां पाण खे धोखो ॾेई छॾींदा आहियूं। इन करे चवंदा आहिनि भाई भक्तीअ में कॾहिं पीठ न ॾेखारियो, भक्तीअ में हमेशह जुड़ियल रहो। बाक़ी सभु अपराध क्षमा थी वेंदा आहिनि, सभु संवरजी वेंदा आहिनि। अब भक्ति सरल आहे, इन में विधि निषेध कोन्हे, करुणा ई करुणा आहे, ॿियो कुझु आहे ई कोन। संसार जे नंढे नंढे ॻाल्हि में बि नियम संयम आहिनि, लेकिन भक्ति आहा, भक्ति यानी भगवान जी गोद, बस। हरे राम।
तिसपुर निकट नदी इक होई, नाम नर्मदा कह सब कोई। तिस मह मंजन जो जन करे, पाप ताहि के छिन में हरे। हरे राम। उन नगर जे पासे में कांति नगर में नदी थी वहे, नर्मदा नदी। चओ हर हर नर्मदे। हाणे उन सां पतो कयो कि नर्मदा जे किनारे उहो नगर हुयो। त असां बि भागन वारा आहियूं, असांजे पासे में बि नर्मदा नदी आहे न। साल में एकाध बार जरूर वञी करे दर्शन स्पर्श स्नान करे अचूं। चओ जय श्री कृष्ण। त नर्मदा नदी उन जे पासे में, जंहिंजी वॾी भारी महिमा आहे। मंदर एक तिसह तट होई, इंद्रपुरी ते उत्तम सोई। भगवंत प्रतिमा ताहि मध, दर्शन ते अग जाए। पासे में हिकिड़ो ॾाढो सुंदर मंदिर स्वर्ग खां बि। दर्शन करण सां ई प्रभुअ जा नेण भरे निहारण सां ई पापनि जो नाश थी वेंदो आहे। भगवान खे दर्शन करण जी बि कला आहे, हा न। बाबा जन ॿुधाइनि पिया न, जीअं कोई चाबी वारो गुड्डो हूंदो आहे, टिक 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 हलंदो आहे। कार्तिक कथा में मां ॿुधां पियो त कई माण्हू ईअं मथो टेकींदा आहिनि, टिक 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 ईअं भगवान खे मथो टेकींदा आहिनि। न, नेण भरे निहारे नंदलाल खे, बीह रहे, थोरी देरि वेही रहे, गुरुनि जे चरणनि में विग्रह न सम्झे। कई माण्हू चवंदा आहिनि पत्थरनि जी पूजा था कयो। हा, पत्थरनि जी उहे कंदा आहिनि जेके पत्थर सम्झंदा आहिनि। तूने पत्थर कहा तो मैं पाषाण था, और तूने मूर्त कहा तो मैं मूर्तवान था। तू मूर्त चओ त मां प्रकट आहियां, तू पत्थर चवंदे त मां पत्थर न थींदुमि, तुंहिंजी बुद्धि पत्थर थींदी। रसखान महाराज जा वचन। जंहिं मुस्लिम संप्रदाय में पत्थर जी पूजा करण वारे खे बिल्कुलु वॾो दंड मिलंदो आहे, न मञींदा आहिनि। बुत पूजा, बुत परस्ती ॾाढो अपराध मञींदा आहिनि मुस्लिम संप्रदाय में। ऐं जेके कट्टरवादियुनि मारे छॾिन, उहे अलाए घणनि हिंदुनि खे मारियो हूंदो। चओ जय श्री कृष्ण। उहे रसखान महाराज चवनि था त तूं अगरि भॻवान खे पत्थर चवंदे त तुंहिंजी ॿुद्धीअ में पत्थर आहे। तूं मूर्त सम्झ उनखे, त मूर्त यानी साक्षात, त उहे साक्षात आहिनि, विग्रहवान भगवान आहिनि। त मथो जेॾीमहिल रखूं, सतगुरु भगवान श्रीचंद महाराज आहिनि, उनजे चरणनि ते मथो रखियो त ईअं छो सम्झूं असां पत्थर ते मथो रखियो आहे? न न, असां सतगुरनि जे चरणनि ते मथो रखियो आहे। इहो ई त भाव आहे जंहिंमें भगवान मिलंदा। असां मथो टेकियोसीं, हिकिड़ी क्रिया आहे, उन सां भगवान न मिलंदो, लेकिन मथो टेकियोसीं, इहो भाव रखियोसीं कि असां पत्थर ते न, भगवान जे चरणनि में मथो रखियो आहे, त पोइ भगवान ज़रूर मिलंदा। इन भाव सां जॾहिं भाव जुड़ी वेंदो, त दर्शन करण जी, मथो टेकण जी बि कला थींदी आहे। इहा ई ॻाल्हि त कबीर साहब सम्झाई, माण्हू सम्झी न सघिया। त भगवान जी भक्ति कयो, पत्थर सम्झी न, साक्षात। कबीर को ठाकुर अनंद बिनोदी, मुंहिंजो ठाकुर ॾाढो प्रेमी अथव, उनखे पत्थर सम्झी न पूजो। उहे त ख़ुदि था चवनि, दर्शन दीजे खोल किवाड़, दरमान दे ठाडे दरबार, तुद बिन सुरत करे को मेरी, दर्शन दीजे खोल किवाड़। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। अगरबत्ती ॿारे भगवान खे रोज कोई कंदो भक्त, भगवान दर्शन न ॾिनो, हनुमान जी खे थोरी टच थी वई, धुओं हेॾे पियो वञे, खणी करे लॻाई त हनुमान जी महाराज राजी थी विया, प्रकट थी विया। त छा अगरबत्ती लॻाइण सां? न, भाव जुड़ियो। चओ हरे राम। निरपत चोल तिह जाए नित, सेव करे सुख पाए। एक दिवस सेवा गयो, चल मंदर की ओर। स्वर्ण कुष्म बहु वस्त्र ले, आयो ताही ठौर। हिक ॾींहुं राजा भगवान जी पूजा करण जे लाइ राजा चोल उन मंदिर में आयो। अद्भुत स्वर्ण सुमन खणी आयो, सोन जा गुल खणी आयो, ऐं अद्भुत श्रृंगार सां भगवान खे पूजा करण जे लाइ उहो मंदिर में पहुतो। हाणे हीअ कथा ईअं सम्झो जीअं महारास चवंदा आहिनि न भागवत में, त भगवान जा गोपी गीत, महारास, युगल गीत, वेणु गीत, ये पंच प्राण आहिनि। त अहिड़ी तरह सां हीअ कथा बि कार्तिक कथा जी ॾाढी महान कथा आहे, प्रेममय कथा आहे, भावमय कथा आहे। इहा ज़रूर प्रेम सां श्रवण कजो, ठीकु आहे न।
ध्यान सां सेवादारी आवाज जो भाई 5 बार चओ जय श्री कृष्ण। हाँ साथ संगत जी जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। थोड़ो भी करे बढ़िया रिफ्रेश थी वञो, तरो ताज़ा थी वञो, ताकि ये कथा प्रेम में तव्हां बिल्कुल चौकन ना थी करे ॿुधो भाई। राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में डोल की मुख से राधे राधे बोल, राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में डोल के मुख से राधे राधे बोल, राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में डोल की मुख से राधे राधे बोल, राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में डोल के मुख से राधे राधे बोल, राधे 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 जय श्री राधे, राधे 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 जय श्री राधे, राधे 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 जय श्री राधे, राधे 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 जय श्री राधे, राधे 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 जय श्री राधे, राधे 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 कान्हा श्री बरसानो धाम रंगीलो, श्री बरसानो धाम रंगीलो, धाम रंगीलो ब्रज धाम रंगीलो, धाम रंगीलो ब्रज धाम रंगीलो, और ग्वालन को टोल की मुख से राधे राधे बोल, राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में डोल के मुख से राधे राधे बोल, जय राधे राधे बोल, राधे राधे बोल, बरसाने में डोल की मुख से राधे राधे बोल, बोल राधे 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 बोल, राधे राधे बोल, बरसाने में डोल के मुख से राधे राधे बोल, जय जय राधा रानी, जय जय राधा रानी, राधा रानी राधा रानी, जय जय राधा रानी, राधा रानी राधा रानी, ओ जय जय राधा रानी महारानी महारानी, जय जय राधा रानी महारानी महारानी, जय जय राधा रानी, राधा रानी राधा रानी, जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी, हो जय जय राधा रानी, जय जय राधा रानी, हाँ जय जय महारानी, जय जय महारानी, जय जय राधा रानी, जय जय राधा रानी, जय जय राधा रानी, राधा रानी राधा रानी, जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी, ओ जय जय राधा रानी, राधा रानी राधा रानी, जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, ओ हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, ओ हरे राम
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 राम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 बोलो वृंदावन बिहारी लाल की जय श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपा स्नान कंदो यो साधन आहे लेकिन भक्ति छा आहे कि जाते तव्हां वेठो जाते प्रभु जी कथा ॿुधव उहो स्थान ई हरिद्वार बणिजी वियो उहा ई गंगा बणिजी वई उहा ई यमुना बणिजी वई गुरुनि जा वचन आहिनि कि मन मंदर तन वेस कलंदर घटि ई तीर्थ नाव जीअं असांजे अंदरि कथा थी वञे प्रभु जो नाम कीर्तन तो हले अंदरि ई स्नान थी वेंदो आहे चओ हरे राम कपड़ा बदलण जी भी जरूरत ना है इहा ई त मेहनत है इहो ई त पुरुषार्थ आहे इहो ई त कर्म आहे कंहिं ॾाढा सुंदर वचन चया कंहिं शायर चयो कि जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं पर जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं यानी जेके भक्ति मार्ग में ॾाढी परिश्रम सां प्रेम सां भाव सां भक्ति करे रहिया आहिनि अॼु युग गुज़री आहे उन्हनि जो नालो आहे प्रहलाद महाराज ध्रुव महाराज सतयुग में थिया लखे साल थी विया कंहिंजा कोई रिश्तेदार न आहिनि लेकिन सभिनि खे उन्हनि जा नाला यादि आहिनि पंहिंजे पीढ़ियुनि जा 5 पीढ़ियूं मथे कंहिंखे शायदि नाला यादि न हूंदा चओ जय श्री कृष्ण हा न 5-6 पीढ़ियूं 10 पीढ़ियूं त शायदि ई कंहिंखे यादि हुजनि कोई एकाध माण्हू हुजे ऐं 15 चओ त मिलंदो ई कोन माण्हू लेकिन लखे साल थी विया उन्हनि महात्माउनि जा नाला असांखे यादि आहिनि ॿारनि खे बि यादि आहिनि इहा ई त भक्तीअ जी महिमा आहे
मन मंदर तन वेश कलंदर घट ही तीरथ नावा हो घट ही तीरथ नावा मन मंदर तन वेश कलंदर घट ही तीरथ नावा हो घट ही तीरथ नावा एक शब्द मेरे प्राण बसत है बाहुर जन्म नावा मेरे साहेबा मेरे साहेबा मेरे साहेबा मेरे साहेबा गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे जी गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे मन बेधिया दयाल से ति मेरी माई मन बेधिया दयाल से ति मेरी माई कौन जाने पीर पराई कौन जाने पीर पराई कौन जाने पीर पराई हम नाही चिंत पराई मेरे साहेबा मेरे साहेबा मेरे साहेबा मेरे साहेबा गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे ओ गुण गावा नित तेरे सतगुरु गुण गावा नित तेरे ओ गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे जी गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे ओ गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे गुण गावा नित तेरे मेरे साहेबा मेरे साहेबा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव एक दिवस सेवा गयो चल मंदर की ओर श्रवण कुष्म बहु वस्त्र ले आयो ताही ठौर बहुविध नृप सेवा करी हर खचित उपजाए विष्णु दास एक दिज तहाँ भयो परापत आए। राजा चोल अची करे मंदिर में पूजा कई सोन जा गुल खणी आयो सुंदर रेशमी महंगा महंगा वस्त्र भगवान लाइ खणी आयो ऐं भगवान खे सजाए छॾी सोन जे गुलनि सां भरे रखी।
विष्णुदास एक दिज तहाँ भयो परापत आए। कुसुमदल तुलसी लिए द्विज बहुत दीन चढ़ाए। तब पोह पसोने के पटंबर गए तिसमें छाए। ध्यान जो हाणे ॿिया महात्मा आया। हिकिड़ो भक्त राजा चोर, ॿिया ब्राह्मण देवता, नालो उन्हनि जो श्री विष्णुदास। यथा नाम तथा गुण, भगवान विष्णु जा सच में दास। उन्हनि छा कयो, जेके राजा सोन जा गुल चढ़ाया हा उन जे मथां अची तुलसी दल चढ़ाए छॾियऊं, गुल चढ़ाए छॾियऊं त राजा जा सोन जा गुल पूरा ढकिजी विया, मथां तुलसीअ जा दर्शन थियण लॻा। हरि तुलसी। सब मंत्र वेदों के पढ़े द्विज लाए हृदय ध्यान। ब्राह्मण देवता ॾिसण सां ई महान गरीब निर्धन, उन्हें छा चढ़ाया गुलनि जे अलावा, छा चढ़ाईंदो तुलसी दल जे अलावा, मंत्र चढ़ाइण लॻो, मंत्र अर्पण करण लॻो, भगवान जी प्रार्थना करण लॻो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। तब निरख राजे कहो द्विज को क्रोध मन में आन। राजा ॾिठो कमाल आहे, असांजा राजसी सोन जा गुल हिन गरीब हिन ब्राह्मण ढके छॾिया, ॾाढो गुस्सो अची वियो। चओ हरे राम। रे ब्राह्मण मतहीन तुम सेवा करे अजान। पोह पदुराए स्वर्ण के विरख पात दिए आन। उत्तम सेवा ढापी मेरी सुनिए मूढ़ मंद बुध तेरी। राजा आखिर त राजा हो, ये तो अलग ॻाल्हि आहे कि उन जमाने में राजा सां गॾु ॾिसो गरीब पूजा तो करे। हिन जमाने में कोई वॾो नेता हुजे त उन जे साम्हूं त अची बि न सघंदो माण्हू। चओ जय श्री कृष्ण। लेकिन उहो युग हुयो कि हेॾो वॾो राजा ऐं हुन जे बगल में बिल्कुलु निर्धन, जंहिं वटि पैसो पाई कुझु कोन्हे, उहो बि हिक ई मंदिर में उन सां गॾु ई उन ई समय पूजा करे रहियो आहे। लेकिन राजा आख़िर रजोगुण आहे त क्रोध बि जल्दी अची वेंदो आहे। कोई विरला बचंदा आहिनि, जनक महाराज, युधिष्ठिर महाराज, कोई अहिड़ा संत हूंदा आहिनि, भक्त हूंदा आहिनि, कोई जयमल सिंह आदि। सात संग जी क्रोध अची वियो राजा खे। अरे अरे छा थो करे इहो? ब्राह्मण जी उमिरि वॾी, बुजुर्ग हुया। ये छा कहे? सोन जा गुल उत्तम सेवा ढके तूं छा पन्ना चढ़ाए छॾिया आहिनि तुलसी माता जे पत्रनि खे? चए तो पन चाढ़े छॾिया अथई, गुल चाढ़े छॾिया अथई, मुंहिंजी उत्तम सेवा तूं ढके छॾी, तूं मूर्ख आहे, तोखे दिमाग़ कोन्हे, पासे थी बि। चओ जय श्री कृष्ण। कंचन कुसुम छपन कर डारे विरख पात प्रभ ऊपर चाढ़े। कंचन कुसुम सोन जा हे गुल ढके छॾे, छपन कर डारे। ये छा गुल फुल अची पत्र ऐं चढ़ाया अथई, ये छा कयो अथई तूं? ये सोन जा गुल ढके छॾे। चओ हरे राम। तुमको महादंड अब कीजय, किया तुम्हारा तुम्हें को दीजय। तुरंत अहंकार आयो त मां राजा आहियां, तुरंत तोखे दंड ॾियणु खपे। हाणे तोखे दंड ॾियां मां, तुंहिंजो अपराध तोखे पतो त पए। अवर जो होए बंद मह राखो, वे प्रजान तुहें कछु न भाखो। ओहो, लेकिन ये धर्म आहे कि ब्राह्मण जो कंहिं नंढे कंहिं ॿारनि जो, न्याणीअ जो, वॾनि जो अपराध बि हुजे त उन्हनि खे दंड न ॾिबो आहे। अरे ब्राह्मण, न त तोखे हिन महिल ई दंड ॾियां हा, मां मजबूर आहियां धर्म जे नाते। ऐसा वचन निरपत कह दीना, विष्णुदास क्रोध मन कीना। हाणे त विष्णुदास महाराज खे बि क्रोध आयो। वो कलयुग थोड़ी हो, सतयुग हो। हो बि उमिरि वॾी हुई। वॾी उमिरि हुजे त पोइ त लॻंदो आहे न बसि हाणे सुभाणे परीहं त उहो ई हलणो आहे, वो कंहिंजी परवाह कजे। उहे बि सिधी ॿुधाईंदा आहिनि, सभिनि खे परवाह न कंदा आहिनि। त हाणे विष्णुदास बि गुस्से में भरिजी विया। छा था चवनि राजा खे? सकल देह जो कांपत ऐसे, शीत लगत दुर्बल कौं जैसे। द्विज नृपकौं ऐसे कहो, सत्य चोल हृद जान। विख के तेरे वचन यह, लागत मुझ तन बाण। गुस्से में ईअं भरिजी विया जीअं थधि में कोई कप कपाईंदो आहे।
वो बुजुर्ग ब्राह्मण ईअं गुस्से में उहे बि कप कपाइण लॻा ऐं चवण लॻा हेॾे ॿुध राजा चोल राजा हूंदे पंहिंजे लाइ मुंहिंजा सचा वचन ॿुध तूं जेको ॻाल्हाए थो न तुंहिंजी जेकी वाणी आहे इहा ईअं थो लॻे कोई जहर में भरे करे तूं मूंखे तीर हणी रहियो आहे वचन इहे बि तीर जे समान आहिनि चओ जय श्री कृष्ण अरे बाण जा घाव मिटी वेंदा आहिनि वाण जा पर वाणीअ जा घाव सदा रहंदा आहिनि तुंहिंजा वचन ॾाढा जहर जे समान आहिनि गर्भ वचन नृप बोलत ताही राज मद के सागर माही। अरे राजा तुंहिंजे वचननि में ई अहंकार तो नजर अचे गर्भ वचन हाँ अभिमान में भरजी करे इहो तोखे राजाई जो नशो आहे तॾहिं तो ॻाल्हाए को भूप नह भगत पछानत वेद मंत्र पूजा नहीं जानत। अरे राजा छा जाने भक्ति छा थींदी आहे राजा खे कहिड़ी ख़बर भक्ति छा आहे वेदनि जा मंत्र छा आहिनि पूजा छा आहे राजा तूं छा ॼाणे कहे विप्र राजा सुनिल कहे विप्र राजा सुनो काहे करो अभिमान। अरे राजा छाजे करे अभिमान तो करे तुलसी दल के चढ़े ते हर्ष होत भगवान। तुलसी दल ते भगवान ॾाढो हर्षित थींदा आहिनि राजी थींदा आहिनि सोन ते न थींदा आहिनि हीरनि मोतियुनि ते। माया तेरी काम न आवे बिना भगत हरि को नहीं पावे। अरे तुंहिंजी माया राजा कम अचण वारी कोन्हे भगवान यानी भक्ति भगवान भक्ति बिना प्रसन्न न थींदा आहिनि। हम ब्राह्मण हरि का मुख कहें आठों पहर भजन में रहें। राजा तोखे पतो आहे ब्राह्मण भगवान जो मुख चया विया आहिनि ही सॼो शरीर चइनि वर्णनि में विभाजित आहे मुख यानी ब्राह्मण ब्राह्मण जे मुख में वेद ब्राह्मण जे मुख में गायत्री ब्राह्मण जे मुख में ज्ञान त ब्राह्मण भगवान जो मुख आहिनि ब्राह्मण जे मुख में भगवान खे भोग लॻंदो आहे तूं अपमान तो करे मुंहिंजो न इहो भगवान जो हथ जेके आहिनि शरीर खे बचाईंदा आहिनि उहे क्षत्रिय जे समान आहिनि केॾी महिल बि हली करे किरो त हथ पाण ई अची वेंदा आहिनि हथनि खे चोट न लॻंदी क्षत्रिय निडर हूंदा आहिनि साहसी हूंदा आहिनि पाण प्राण ॾेई करे असांजी रक्षा कंदा आहिनि त हथ क्षत्रियुनि जे समान अथव चओ जय श्री कृष्ण। और पेट वैश्य जे समान आहे पेट वैश्य जे समान आहे व्यापारी घुमी 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 1000 शहर वञी करे माल वठी ईंदो जेको न मिले बिलासपुर में काथे काथे मिले उहो बि हिते मिली वेंदो तव्हांखे हा न त अहिड़ी तरह सां पेट जेको आहे सभु आइटम खाईंदो आहे वीचारो रखंदो आहे पर बल सभिनि खे ॾींदो आहे चारो तरफ़ उनजी ऊर्जा मिलंदी आहे चओ जय श्री कृष्ण। ऐं पेर जेके आहिनि उहे शूद्र जे समान आहिनि निम्न वर्ण पेर घुमंदा फिरंदा आहिनि चारो तरफ़ सॼे शरीर खे घुमाईंदा आहिनि ईअं थोरी चवंदा आहिनि की असां वञूं था पेट जो भार पुठीअ जो भार मथे जो भार ॿाहुनि जो भार असां ते पियो आहे वीचारा चुपचाप हली ईंदा आहिनि केॾी महिल गाॾी न मिले टैक्सी न मिले ऑटो न मिले रिक्शा न मिले त 11 नंबर जी बस हमेशह तयारु हूंदी आहे चवंदा आहिनि कहिड़ी इहे ॿ पेर ॿ बीठा त 11 थिया न भाई ऐं पेट्रोल बि न लॻे डीजल बि न लॻे हरे राम जागो था साध संगत जी धीरू जागे तो न सुम त न पियो धीरूअ खे 10 मिंटे में निंड अची वेंदी आहे 5 मिंट बसि कोई ज्ञान जी ॻाल्हि हले तुरंत झूठा अची वेंदा चओ जय श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एक बार धीरू भाई बाबा जन सां गॾु यात्रा कई बाबा भगत राम साहिब जन सां त राति जो जीअं ट्रेन में सुम्हिया त अचानक बाबा जन जी निंड खुली वई खराटा केरु थो हणे ॾिठी त धीरू ॾाढा सुठा खराटा थो हणे पोइ भाभीअ खां पुछियऊं धीरू भाई जे धर्म पत्नीअ खां त हीअ त खराटा हणंदो आहे चई हा गुरुजी ख़बर आहे खराटा ॾाढा हणंदा आहिनि अरे देवी पोइ तोखे निंड कीअं ईंदी आहे चई निंड न ईंदी आहे ॾाढी परेशान थींदी आहे ॾाढी परेशानी थींदी आहे निंड ई न ईंदी आहे अरे निंड न ईंदी चई जॾहिं ॿाहिरि वेंदा आहिनि उनजे खराटनि जे बिना निंड न ईंदी आहे हाणे आदी थी वई आहे न ॿाहिरि वेंदा आहिनि न त गुरुजी उन्हनि जी टेप रिकॉर्डनि में खराटनि जी आवाज़ भरे रखी आहे सुम्हंदी आहे त चालू कंदी आहे खर खर पोइ निंड ईंदी आहे हरे राम हाणे निंड खुली वई हूंदी धीरूअ जी पंहिंजी कथा ॿुधी करे अखियूं खुली वेंदियूं भगवान जी कथा में निंड ईंदी आहे असांजी कोई ॻाल्हि करे त तुरंत निंड उॾामी वेंदव मां कंहिंजो नालो खणा त निंड उॾामी वेंदव चओ जय श्री कृष्ण। भगवान जी कथा में त भगवान पंहिंजा ई हलंदी रहे कथा बढ़िया आहे ॾाढी मिठी आहे
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कथा ॿुधी अथव न, साईं आया हो, साईं वेठा आहियो, साईं वञो था, निंड जो ई त कार्यकाल हो पूरो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। विष्णुदास के वचन सुन हस्यो चोल मन माहे, बहुड़ नृपत तिस विप्र को वचन सुनाए ताहे। भक्त विष्णुदास महाराजा वचन ॿुधी करे राजा चोल खिलण लॻो। हाणे गुस्सो लही वियो, हाणे खिल अचण लॻी ऐं राजा चवण लॻो, तू क्या सिमरय द्विज मत हीना, भोजन कारण गिर गिर दीना। अरे तूं छा भजन कंदे मत जा हीण, ब्राह्मण तोखे त भोजन जे करे दर दर भटकणो तो पए पियो। चओ जय श्री कृष्ण। तुम्हारे भजन नाहि कह कोई, हम भजनीक नृपत हैं सोई। तूं भजन भक्ति जी ॻाल्हि करे रहियो आहे, तूं त भोजन में ई जीवन गुजारे छॾींदे। भक्ति त असां जहिड़ा माण्हू कंदासीं, पेट ई भरियल न हूंदे त भजन काॾो कंदे। माण्हू जेॾी महिल ॿिए जी निंदा करे, आलोचना करे, डांटे, त पोइ उनजे सुठे गुणनि खे बि उन्हनि खे दुर्गुण ठाहे छॾींदो आहे ऐं पंहिंजे अंदरि केवल गुण ई ॻोल्हींदो आहे। इहा स्थिति किरण वारी आहे, पतन वारी आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे राजा हुनजी निंदा थो करे पियो, ब्राह्मण देवता जी। चओ जय श्री कृष्ण। उत्तम सेवा सकल गवाई, तुझे निरख मोहे हासी आई। तुम गिर दिव्य मूरत नह कोई, सदा दलिद्र माहि मत खोई। तोखे त ॾिसी करे खिल थी अचे, सोन जा गुल ढके छॾे, तूं छा पूजा कंदे? घर में कोई सुठी मूर्ति बि न हूंदी तो वटि, बिना मूर्तिअ जे कीअं तूं पूजा कंदे? तुम हम गिर सेवा करे, लावे हरि पद ध्यान। देखो प्रथमे कवन को, दरस देह भगवान। अरे तूं त भगवान जी पूजा बि असांजे मंदिर में तो करे। जंहिं मंदिर में वेठो आहे, कंहिं बणायो आहे मंदिर? असांजो ई त मंदिर आहे, असां त बणायो आहे। असांजे मंदिर में अची करे असांजे भगवान जी पूजा करे पाण खे वॾो थो सम्झे। तोखे छा दर्शन ॾींदो भगवान? दर्शन त असां जहिड़े राजाउनि खे ॾींदो भगवान। हा, तूं छा दर्शन कंदे? ॿुधाए, करे सघंदे दर्शन? हाणे ॿई अटकी पिया। ब्राह्मण देवता भक्ति जी ॻाल्हि कनि हो, दान धर्म जी वॾनि जी ॻाल्हि करे राजा। आख़िर ॿिन्ही में शर्त लॻी। राजा चई त ठीकु आहे, वचन थियो, प्रण थियो, प्रतिज्ञा थी, शर्त लॻी। ॾिसूं था भगवान कंहिंखे तो पहिरियों दर्शन ॾे। वाह वाह, ॾिसो लक्ष्य सुठो थी वियो। जबकि आहे त अहंकार भरे वचननि सां राजा ॻाल्हाए थो, पर जेको फ़ैसिलो अची वियो उहो ॾिसूं भाई, कंडीशन जेकी अची वई, कंहिंखे तो भगवान दर्शन ॾे। चओ हरे राम। इहा कल्याणकारी ॻाल्हि निर्धारित थी वई। जबकि नी ऐसी बात सुराजे विप्र को, ब्राह्मण मानी चले उठ दोनों धाम को। विष्णुदास बि चयो ठीकु आहे राजा, तुंहिंजी चुनौती मूंखे बि स्वीकार आहे। ॾिसूं था हाणे भगवान कंहिंखे था दर्शन ॾियनि। भगवान बि ॾिसनि पिया ॿिन्ही खे। ॿ वीर जाॻिया आहिनि, ॿ बहादुर जाॻिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। जाय गैर में यज्ञ रचायो, नृप मुदगल सुविप्र बुलाइयो। आहुति कीनी अगन की, अक्षत खीर मिलाइयो। हाणे राजा राजसी ठाठ बाट सां भगवान जी पूजा भक्ति करण लॻो। राजा खे धन जी कमी न हुई, खजाना खोले छॾी। रोज यज्ञ करण लॻो, आहुति विझे, घीअ जी, खीर जी, मंत्र, स्वाहा स्वधा ऐं अन्न दान, धन दान, हीरा मोती दान, सभु खोले छॾी। छो जो लक्ष्य थी वियो न, भई हे कमु करिणो आहे। विद्यार्थी लक्ष्य कंदो आहे, मूंखे डॉक्टर ठहिणो आहे, त पोइ वीचारो खेॾणु भुलिजी वेंदो। इंजीनियर ठहिणो आहे त घुमणु फिरणु भुलिजी वेंदो, पोइ उन में लॻी वेंदा आहिनि सिद्धीअ में। चओ जय श्री कृष्ण। हाणे राजा चए थो मूंखे भगवान जो दर्शन करिणो आहे, हाणे रोज यज्ञ हवन करे। चओ जय श्री कृष्ण। नृपत जिमावे कोट द्विज, बहुविध देव दान। रोज करोड़नि ब्राह्मणनि खे भोजन पियो कराए। चओ हरे राम। ऐं खूब दिल खोले दान धर्म तो करे।
आठ जाम मन में कहे दरस देह भगवान। अठई पैर कई गाल पे चए दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखियां प्यासी दे, हे घनश्याम मुखे दर्शन दे। विष्णुदास वह ब्राह्मण भगत कमाव है। हाणे विष्णुदास त गरीब निर्धन कुछ भी कोने, उछा दान करे, खुद दान वठी खाईंदो हो, वीचारो हलंदो हो, उछा करे उन भगवान जी शरण वरती, भगवान जो सहारो वठी भक्ति खे ही मार्ग बणायो। पठे वेद के मंत्र से ध्यान रिद लाव है। वेदन जा मंत्र पढ़े, भगवान के पंहिंजे दिल में कैद करे, ध्यान करे। कार्तक मांग एकादशी को व्रत धार है। एकादशी जो व्रत रखे कार्तिक माघ महीने जी। द्वादश अक्षर मंत्र सुमुखों उचार है। ईअं रात चए ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते। विप्र तपस्या बहु करत करे यज्ञ नृपदान। जानहु आत्म कवन को दर्श देह भगवान। हाणे ॿई पंहिंजी पूजा में लगिया। राजा धन जे द्वारा यज्ञनि जे द्वारा भगवान जी भक्ति करे रहियो आहे। विष्णुदास महाराज पंहिंजे कीर्तन जे द्वारा, कथा जे द्वारा, मंत्रनि जे द्वारा, एकादशी जे द्वारा भगवान जी भक्ति करे रहिया आहिनि। सतगुरु बाबा आत्माराम साहिब जन चवनि था पतो न आहे भगवान कंहिंखे पहिरियों दर्शन ॾींदा। साध संगत जी, राजा धन दौलत सां खूब बढ़िया खर्च करे ऐं भगवान जी केवल धन सां ही आराधना नथो करे, पूजा सां भी तो करे, यज्ञ भी तो करे, हवन भी तो करे, सब तो करे। ऐं विष्णुदास ब्राह्मण धन आहे ही कोन, धन तो कुछ भी कोन्हे। ॾिसो क्रिया में पदार्थ जेके लॻंदा आहिनि उहे विष्णुदास महाराज वटि कोन्हनि, और राजा वटि वरी काई कमी कोन्हे। चवनि था कोटि ब्राह्मणनि खे भोजन तो कराए, आ विष्णुदास भगवान जा मंत्र तो पढ़े, कीर्तन तो करे, एकादशी तो करे, भोग छा लॻाए भगवान खे, आरती छा करे, आरती जी पूजा जो सामान कोन्हे। चओ हरे राम, हथ जोड़ी प्रणाम तो करे, प्रभु इहो ई स्वीकार कयो, आंसू स्वीकार कयो, भाव स्वीकार कयो। चओ जय श्री कृष्ण। मुंहिंजे पूजा जे थालीअ में चांवर भी कोन, चंदन भी कोने, प्रभु मां तव्हांखे छा चढ़ायां। चओ हरे राम। ना पूजा का थाल सांवरे, ना अक्षत ना चंदन है। ना पूजा का थाल सांवरे, ना अक्षत ना चंदन है। मौन खड़ा हाथ जोड़ निहारो, अंतर मन हरिवंदन है। मौन खड़ा हाथ जोड़ निहारो, अंतर मन हरिवंदन है। श्रद्धा सुमन नीर आँखों का, प्रभु तुम ये स्वीकार करो। हमारी पूजा अर्चन कृपा कर स्वीकार करो। हमारी पूजा हो भगवन मेरे दर पे तेरे आए हैं, उद्धार करो।
बंसी की वो मधुर रागनी आकर शाम सुना जाओ। बंसी की वो मधुर रागनी आकर शाम सुना जाओ। व्याकुल है प्रभु प्राण हमारे आकर धीर बंधा जाओ। व्याकुल है प्रभु प्राण हमारे आकर धीर बंधा जाओ। नंदू की विनती है मेरे भगवन दर्शन दो अब पीर हरो। श्याम हमारी पूजा अर्चन कृपा कर स्वीकार करो। श्याम हमारी पूजा अर्चन। हो भगवान मेरे दर पे तेरे आए हैं उद्धार करो। श्याम हमारी पूजा अर्चन कृपा कर स्वीकार करो। श्याम हमारी पूजा अर्चन। श्याम हमारी पूजा अर्चन। श्याम हमारी पूजा अर्चन। वाह भाव जी पूजा भगवान स्वीकार कंदा आहिनि। अॼु जी प्रसाद सेवा राजकुमार आडवानी परिवार जे द्वारा ऐं आनंद जी हिकिड़ी फरमाइश। आनंद जी फरमाइश बि गुझियूं हूंदी अथव लिखियल जेके तव्हांखे भॼन ध्यान में न अचनि उहे आनंद फरमाइश कंदो आहे। ॿी संगत उहा ई कंदी आहे जेके रेगुलर भॼन हलंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। त हे ॾाढो प्यारो प्रभु जो कीर्तन। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। हे राधे राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे। राधे राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे। राधे 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 श्याम। हे मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। माखन चोरी कान्हा ने एक मटकी फोड़ी। माखन चोरी कान्हा ने एक मटकी फोड़ी। दौड़ी दौड़ी मैया दौड़ी छड़ी हाथ में लेकर दौड़ी। दौड़ी दौड़ी मैया दौड़ी छड़ी हाथ में लेकर फिर दौड़ी। क्या पकड़ लियो घनश्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण ॿी वासुदेव। हिकिड़ी ध्यान सां सूचना ॿुधो साध संगत जी, ध्यान ॾेई ॿुधो। ये अमृतमय कथा अॼु त विश्राम था कयूं, इहा कथा सुभाणे 6 बजे चालू थी वेंदव। तुलसी माता जी कथा त थी वई, बाक़ी 3 ॾींहं बचा अथव, त जंहिंखे कथा सां वास्तविक प्रेम आहे उहे व्यवस्था ठाहे वठो भाई। राति जो जल्दी विश्राम कयो ऐं सुभाणे महिरबानी करे जेतिरी संख्या में तव्हां वेठा आहियो हिन महिल कम से कम 700 संगत त हूंदी न बाबा जन न, 700 खनि हूंदो तव्हां अंदरि ॿाहिरि अलॻि, त महिरबानी करे 6 बजे पहुची वञो। सुभाणे तव्हांजी परीक्षा अथव, पास थियणु फेल थियणु भॻवान जे हथ में कोन्हे, तव्हांजी श्रद्धा जे हथ में आहे, भाव जे हथ में। सुभाणे अगरि तव्हांखे कथा सां प्रेम आहे त 6 बजे पहुचो। असां त 7 न कंदासीं, कथा 6 बजे हलंदी। ऐं कथा विच में आहे हिन महिल, हा न, ताना बाना थी चुका आहिनि। हाणे बसि सिधो असली प्रेम वारी भक्ति वारी लहर आहे। ॾाढी प्रेममयी कथा, इहा कथा मुंहिंजी ॾाढी फेवरेट आहे, ॾाढी प्यारी कथा। त सुभाणे 6 बजे सुभाणे महिरबानी करे पहुची वञो। ॿी सूचना सेवादारनि खे निमाणी वेनती आहे कि ध्यानु रखो सेवा में, वाहन सेवा में। कल्ह हिकिड़े कार जे हेठों 3 गुलड़ा अची विया आहिनि, चवनि था 3 गुलड़ा मरिया नंढा। चओ जय श्री कृष्ण। त ध्यानु ॾियो भाई, छो जो कोई बि जानबूझ करे त कमु न थींदो आहे, पर असांजी सावधानी हुजणु ज़रूरी आहे। समय इहो आहे कि असां पहिरियों ध्यानु रखूं। इहो केॾी महिल बि थी थो वञे, लेकिन दुखदाई आहे। प्रभु कृपा कनि, सदा सभिनी जीवन ते दया थिए। त सेवादारी ध्यानु ॾिजो, हलण में बि असांखे ख़्यालु करणु खपे। माण्हू जी मनशा न हूंदी आहे, लेकिन हलंदे केॾी महिल कोई कीड़ा अची वेंदा आहिनि, जीव अची वेंदा आहिनि। लापरवाही त आहे, सावधानी त खपे। जीवन जो ध्यानु रखो। साध संगत जी भोजन वोजन बचे तो कोई सुठो, त उहो ज़रूरु प्रसाद उहो गायनि खे खारायो, जीवन खे खारायो। ॿी ॻाल्हि, कुझु ॾींहं पहिरियों असांजे वीवी भाई ॿुधायो काथे लंगर हलियो त चांवरनि जी देग बची पई, उन्हनि छा कयो, हिकु ई हंधि लाहे छॾी। ध्यानु ॾिजो, पिछले हफ़्ते जी घटना अथव। 4 गायूं गुज़ारे वयूं चांवर खाई करे। गायूं वधीक चांवर खाई छॾनि त प्राण निकिरी वेंदा आहिनि। उन्हनि में हिकिड़ो नंदी बि हो असांजे गौशाला जो, जेको घुमंदो ॿाहिरि, उहो बि गुज़ारियो। चओ हरे राम। ये सेवादारी ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई। केॾी महिल चांवर वधीक बचनि त या त उहो माण्हुनि में हलाए छॾियो, पोइ बि बचनि था त हिकु हंधि कॾहिं न रखो, हिकु हंधि कॾहिं न फिटी कयो। भले घुमणो पए, अधु कलाकु लॻे, अलॻि अलॻि जॻहियुनि ते उन्हनि भाॼी वाॼी मिलियल हुजे, फुल्का मिलियल हुजनि त ठीकु आहे। बाक़ी हिकु ई गांइ अगरि वधीक चांवर खाई छॾे त प्राणनि जो संकट अची वेंदो आहे। ऐं इन खां बि ज़रूरी सूचना, खाइण पीअण जी शयूं केॾी महिल असां होटल में वठी था अचूं, पन्नीअ में ॿधी खणी था अचूं। पोइ छा कंदा आहियूं, थोरी चटनी बचियल आहे, शोला बचियल आहिनि, कुझु बचियल आहे, फिटी करे छॾींदा आहियूं। ऐं सॼो ॾींहुं बुख में गायूं घुमनि थियूं त वीचारी गंद सूंघी करे खाइण पीअण जी उहो पन्नी खाई वेंदियूं। 40-40 किलो गांयुनि जे पेट में ऑपरेशन करे पनियूं कढी अथऊं। चओ हरे राम। पोइ पनियूं जमा थी वेंदियूं त ऑक्सीजन जी गति बंदि थी वेंदी आहे, सांस न खणी सघंदियूं, यानी सांस हलंदी बि आहे त पोइ गोबर न करे सघंदियूं। इन तरह सां उन्हनि जा प्राण निकिरी वेंदा आहिनि। त महिरबानी करे, दया करे, असां वटि बि ईंदा आहिनि, ईअं न आहे असां बि तव्हां को संसार में ई था रहूं, असां वटि बि ईंदा आहिनि समोसा शोला, संगत त ख़ूब मोकिलींदी आहे। उहे पनियूं धोई करे, चओ जय श्री कृष्ण, धोई करे उहे अहिड़ी जॻह ते रखो कि गांयुनि जे हुन में न अचनि, संभाले करे फिटी कयो। असां त धोअंदा आहियूं उहे पनियूं, केॾी महिल साबुण सां बि धोअणियूं पवंदियूं। चओ हरे राम। वधीक तरल पदार्थ लॻल आहे, गऊ माता छा ॼाणे वीचारी, उहो त खाई वेंदी न, बुख में वेठा आहिनि उहे, उनखे थोरी पतो आहे कि पन्नी भई खाइबी आहे कि न खाइबी आहे। बुख में माण्हू छा करे। त इन्हनि ॻाल्हियुनि जो ध्यानु रखो साध संगत जी। बोलो वृंदावन बिहारी लाल की। बि करे हाणे कीर्तन, अॼु सेवादारी असांजा संतोष भाई नाडे, उन्हनि जो जन्मदिन अथव भाई। 3 बार प्यार सां चओ आशीर्वाद जी। अॼु बंधुआ पारा में कीर्तन अथव, गुरुद्वारा साहिब में असांजे मनीष भाई रखायो आहे। शाम जो 5:30 खां 7:30 बंधुआ पारा बिलासपुर में लाभ वठिजो।
बोल गुरु नानक देव की जय। हरोचितो केशवो राम नारायण कृष्ण दामोदरो श्री वासुदेवो हरे श्रीधरो माधरो गोपिका वल्लभो जानकी नायको श्री रामचंद्र ले भजो श्री राम नाम तारिको राम कृष्ण वासुदेव भगत मुकत तारिको जानकी मनोहरा सर्वलोकनायको शंकराज गर्म नाम पुण्य नाम कीर्तना भावे गज रघुनाथ जसो सुने जो नर और नार तिनके सगल मनोरथ आप सिद्ध करे प्रभु राय सिद्ध करे प्रभु राय तिनके सगल मनोरथ सुने आप जो नर और नार भावे गज रघुनाथ जसो वार वार वर मांगो हर्ष देव श्री रंग सरोसन बायने हर भगत सदा सत्संग ओम जले विष्णु थले विष्णु विष्णु पर्वत मस्तके ज्वाल माला कुलय विष्णु सर्व विष्णुमयो जगत जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीन दयाल हरे नारायण गोविंदे भज रामा कृष्ण गोविंदे हरे गोविंदे परमानंदे जय गोविंद जय जय रामा नागर नवल किशोर मनोहर शोभ्या सुंदर हे श्यामा अजत हे पार ब्रह्म अविनाशी अघनाश हे पूर्ण हे सर्व में दुख भंजन गुणतास संगी हे निरंकार हे निर्गुण सब हे टेकर गोविंद हे गुण निधान जाके सदा विवेक अपरंपर हरे हरे है भी होवन हार हे संता के सदा संग मेरे आधारो आधार गुरु रामदासरो मैं निर्गुण गुण नहीं कोई गुरु नानक दी से नामदार राखो ये परो धारा और लक्ष्मी पापी अखोमी होए संत समागम हर कथा तुलसी दुर्लभ दो एक घड़ी आधी घड़ी आधे के पुण्य याद संतन से ती गोष्ठी कटे कोट अपराध कभो न छूटिए खिन खिन भूलन हार बचन हारा बच ले गुरु नानक पार उतार बाबा बचन हारा बच ले गुरु नानक पार उतार बोलो गुरु नानक देव की जय। बाबा धनुराम साहिब साहिब की बाबा आनंद राम साहिब की सदगुरुदेव बाबा भगत राम साहिब साहिब की जय।